Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. सालेपट जे सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जा कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थिया ऐं इनखे ईअं सम्झो त 8 ॾींहंनि खां वधीक ऐं हिन वक़्तु गुज़रण वारा आहिनि ऐं इन सिलसिले में पुलिस जी कहिड़ी पेशरफ़्त आहे ऐं पुलिस कहिड़ा किलियूं हथ कया आहिनि ऐं पुलिस कहिड़ा दग वरिता आहिनि, पुलिस कहिड़ियूं गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, छा पुलिस जेको आहे सायो करे इन मामले खे लही मिटी करणु चाहे थी, असुल कातिलनि खे जेको आहे लिकाइणु चाहे थी या पंहिंजो हो सचाईअ सां कमु करे रही आहे। त इन सिलसिले में असां अव्हांखे मिलायूं था DIG सखर फिदा हुसैन मस्तोईअ सां जंहिंसां असां इन मसइले जे मुतलिक़ ॻाल्हायूं था त आख़िर हिननि जे कातिलनि जो छा थियो ऐं उहे कॾहिं कैफ़रे किरदार ते पहुचंदा। जर्नलिस्ट हुयो अजय कुमार लालवाणी, इन जो मर्डर थी वियो, इन जे बारे में छा प्रोग्रेस आहे, को कातिल हथ आयो आहे, कहिड़ी माना पुलिस जे तरफ़ां? इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो इहो थियो ऐं ब्लाइंड इहो इंसिडेंट आहे जंहिंमें गो के असांजो उहो सहाफ़ी दोस्त वीचारो 24 कलाक ज़िंदा हुयो, हुनखे ख़ुदि खे बि ख़बर न हुई त इहो कंहिं कयो आहे। शूट आउट जीअं थियो आहे, जीअं हिन ते फायर थिया आहिनि, ईअं न आहे त को फौरी तौर ते को उन दमधणी हवाले कयो हुजे जो असांखे चवां त यार मरहूम खे का ख़बर हुई। सो मरहूम खे ख़ुदि खे बि ख़बर न हुई ऐं उन्हनि खां स्टेटमेंटूं बि वरितियूं, पंहिंजा मालिक बि उन सां गॾु आहे 24 कलाकनि ताईं उन हॉस्पिटल में, पर उन्हनि जो बि उहो बि बिल्कुलु क्लूलेस हो, उनखे का ख़बर न हुई त कंहिं कयो आहे। कुझु डायमेंशन्स आहिनि इन्वेस्टिगेशन जा डिफरेंट साइड्स ते जेके पुलिस उन्हनि ते जांच करे थी, इन्वेस्टिगेशन करे थी। कॉन्क्रीट असां तॾहिं ई कंदासीं जॾहिं 100% मुलज़िम जे ॻिची में असांजा हथ पवंदा। लीड्स कुझु मिलनि थियूं डिफरेंट डायरेक्शन्स में, कुझु सुराग वग़ैरह? हा यकीनन कुझु सुराग आहिनि। ॾिसो, कंहिंखे बि मां इन शइ जो सख़्तु मुखालिफ़ रहियो आहियां त कंहिंखे बि शक जी बुनियाद ते वठी हणी पदर उनखे उन ते तशदुद करे 3rd डिग्री ॾेई ज़ोरीअ मंझराइजे त फ़िलहालु प्रेशर त टुटी वियो, ठीकु, वाह वाह थी वई, पर कंहिं हिकु त वीचारो हू बेगुनाह उनजो क़तल थियो, उनजे खून सां इंसाफ़ न थियो ऐं कंहिं ॿिए बेगुनाह सां बि वरी उनखे उन में फासावी, ईअं कोन्ह थींदो। टेक्निकली साइंटिफिक बेसिस ते उहो जवाबदार पाण खे करिणो आहे ऐं उहो ई जवाबदार हूंदो इन्हनि बेसिस ते जेको 100% इन शइ में। हुनजा जेके वारस आहिनि जिन खां हुनजे वालिद साहिब खां बि इंटरव्यू कयो, हुननि जो इहो चवणु आहे त पुलिस बि असांजे हिन मर्डर में मतिलबु त मुलविस थी सघे थी। हुननि जो इहो चवणु आहे त हिनखे घटि में घटि 7-8 जेके आहिनि FIR हिन जे मथां कूड़ियूं दाख़िल कयूं वियूं, इवन फुरुनि जा केस हिन जे मथां दाख़िल कया विया ऐं 12 ॾियारा हे जेल जे हवाले हो। हे छो तव्हांखे ख़बर आहे हिंदू दीवान माण्हू को ॾोह त न कंदो? ॾिसो, वारसनि सां मुंहिंजी तमामु तर हमदर्दी उन्हनि सां गॾु आहे। ज़ाहिर आहे हुननि जो एॾो वॾो लॉस थियो आहे, हुननि जो बचो क़तल थियो आहे, जेतिरो ग़म गुसो ऐं सदमो उन्हनि खे हूंदो ओतिरो कोई उनजो पाण अंदाज़ो बि कोन था करे सघूं। उन्हनि जूं जेके बि ग्रीवेंसिस आहिनि, जेके बि शिकायतूं आहिनि, उन्हनि ते यकीनन गौर कजे। ॿुधूं बि था, मूं वटि बि आया हुआ, पाण बि ॿुधायो, उते विया बि हुयो, मां पाण बि वियो हुअसि, पर उन्हनि जो दिलि थधो तॾहिं थींदो जॾहिं उहो कातिल कढी निर्वार थींदो। ऐं मूं जीअं अर्ज़ु कयो त इन्वेस्टिगेशन इन सिलसिले में असांजी हले पई ऐं पाण मॉनिटर कयां पियो ॾींहुं राति। जॾहिं 100% उहो कातिल झलिजी साम्हूं ईंदो तॾहिं हुननि जी दिलि थधी थींदी। उनखां पहिरीं जेके हू ॻाल्हियूं कनि था यकीनन ॿुधबियूं, उन्हनि ते गौर कबो ऐं आहिस्ते आहिस्ते उहे बि सॉर्ट आउट कबियूं। पर मेन मक़सदु मुंहिंजो ऐं उन्हनि जो, बल्कि असां सभिनी जो इहो आहे त असल कातिल निकिरी अचे ऐं इन ई पुलिस खां आउं उहो इनशाला असल कातिल कढाईंदुसि। हाणे इहो मां तव्हां खां पुछंदुमि, कुझु ॾींहं पाण पहिरियां मोनिका लाड़िक जे बारे में इंटरव्यू कयो हो, जंहिंमें तव्हां चयो त DNA मां कराईंदुमि, चाहे पूरे पीरगोठ जो कराइणो पियो, को वॾी हस्ती मुलविस हुजे बि उहा माना सज़ा खां न बची सघंदी। हिन में बि जेके क़त्ल जा इशारा माना मिलनि था, छो त सालेपट जो हुयो, हीउ पोस्टूं रखंदो हुयो, असांजो जेको हिकिड़ो सियासी लीडर आहे
सम्झो त सखर जो गॉड फादर ईअं सम्झो सॼो वेंदो आहे, उन जे ख़िलाफ़ बि हुननि जो इहो चवणो त इन असां जेके पुलिस खे चई करे मारायो आहे। छा जेकॾहिं इन में कोई बि मुलविस हुजे त छा उहो बि सज़ा खां बची न सघंदो, या माना उन जो छा जेको कातिल हूंदो त उहो, छो त मिसाल कातिल जेको लॻे थो त कंहिंखे सोपारी ॾेई या को किराए जो कातिल आहे जंहिंखां इहो कमु कराए। ॾिसो, जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो इंसिडेंट थींदो आहे न, पोइ उन में हर कोई पंहिंजा पलव पाड़ींदो आहे। के विचूं ॻाल्हियूं बि करे छॾींदा आहिनि त साईं फलाणे हिन खे ईअं कयो तंहिं करे थियो, साईं हुन हिन खे ईअं चयो, साईं ईअं थियो, साईं गॉड फादर हीअं कयो त पोइ अहिड़ी। जॾहिं जांच साइंटिफिक बेसिस ते थींदी आहे, साइंस या साइंटिफिक एविडेंसिस कूड़ न ॻाल्हाईंदियूं आहिनि। जॾहिं साइंटिफिक एविडेंस जी बेसिस ते क्रिमिनल साम्हूं अची वियो त सभु अछा कारा पधरा थी वेंदा। बाक़ी मक़तूल सां इंसाफ़ करण जे लाइ मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो हो त कंहिं बि एक्सटेंट ते वञिणो पियो त पाण वेंदासीं, एक्चुअल क्रिमिनल या इंस्टिगेटर या उन सां खे इश्तियाल अंगेज़ी करण वारो उहो कोन बची सघंदो। बछ ॾियण वारो यकीनन उन में इंस्टिगेटर, बछ ॾियण वारो, साज़िश करण वारो, कंस्पायरेसी कराइण वारो, मारण वारे खे फाइनेंस करण वारो, उन्हनि खे मोकिलण वारो, इहे सभु जा सभु ईंदा। पर उहो सभु थींदो साइंटिफिक बेसिस ते। मुमकिन आहे कॾहिं तव्हांजी कंहिंसां तल कलामी थी हुजे, सुभाणे ख़ुदा न ख़्वास्ता किथे उहो मारिजी थिए पोइ चवनि साईं शौकत नूनारी हिन सां तल कलामी कयसि, हिकिड़ो वीडियो मैसेज हिन खे छॾे छॾियोसीं, वारो खे शौकत खे, ईअं कोन्ह थींदो। हुन जूं जेके पोस्टूं फेसबुक ते उहे बि तव्हांजे नज़र मां बि गुज़रियूं हूंदियूं, ज़ाहिर आहे तव्हांजी हिन केस ते वॾी हिकिड़ी नज़र आहे। हो जंहिं जे ख़िलाफ़ु लिखंदो पियो अचे त पहिरियों शक त उन्हनि ॾे वेंदो न, जंहिं मां तकलीफ़ उनखे हुई, जंहिं जे ख़िलाफ़ु लिखंदो पियो अचे। पर मूं अर्ज़ु इहो ई कयो त जॾहिं हू ज़ख़्मी थियो आहे, 24 कलाक ख़ुदि बि ज़िंदह रहियो आहे, ऐं जॾहिं ज़िंदह रहियो आहे त ईअं बि न आहे त को बेहोश हुजे वीचारो या कोमा में हुजे, हू बहोशो हवास हुयो, ॻाल्हाए ॿोलाए थिए, ऐं वीचारो खिलंदे खिलंदे हथनि मां ॼण, हालांकि असांखे बि इहो इत्मीनान हो त बची वियो आहे ऐं स्टेबल आहे, ठीकु आहे, खिलंदे खिलंदे वीचारो उन जी पल्स डाउन थी वई ऐं हू दम धणी हवाले कयो। जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि हा त हू ख़ुदि बि इशारा ॾेई वञे हा, ख़ुदि बि चई वञे हा, ख़ुदि बि पॉइंट आउट करे हा। मेन शइ जेका हूंदी आहे उन जी मक़तूल जी ख़ुदि जी स्टेटमेंट हूंदी आहे। उहा बि आहे पुलिस वटि उन जी स्टेटमेंट कंहिंजे बि ख़िलाफ़ु कोन्हे त कंहिंजे को ख़िलाफ़ु हू चई वञे, या ॾिसो हीअ जेकॾहिं उनखे मैसेजिस मिलिया हुया, कंहिं धमकियूं ॾिनियूं हुयूं कंहिंजे ख़िलाफ़ु, त आख़िर खुखंदो आहे न, सुझंदी आहे पई त यार मूंखे फलाणे करायो आहे, उनजो पंहिंजो बि अहिड़ो को कोन्हे न। तंहिंजे करे चवनि था त बिल्कुलु टोटली ब्लाइंड आहे उनखे। हिकिड़ी जेका आहे व्हाट्सअप चैट आहे जेका उन सां, त छा को उहो माण्हू बि गिरफ़्तार थियो आहे? ऐं वरी इहो चयो थो वञे त इहा जेका चैट आहे इहा 2020 जी आहे। व्हाट्सएप चैट उन सां थियल हुई, ज़ख़्मी थियण खां पोइ उहो ज़िंदा बि हुयो, उनखे ख़ुदि खे बि ख़बर हुई। जेकॾहिं हू सम्झे हा कंहिंजे बि ख़िलाफ़ु न, त उहो पहिरीं त पाण निशानदेही करे हा न। इन जो मक़सदु उहे व्हाट्सएप चैटूं पुराणियूं हुयूं, या उन जो मक़सदु त जेको बि जंहिं बि हिन खे धमकियूं ॾिनियूं त शायदि हिन जो उन्हनि मंझां कंहिं ॾे बि शक कोन हुयो, को अहिड़ो इमीडिएट हुनखे बि नज़र कोन पिए आयो जंहिं ते हू ख़ुदि निशानदेही करे वञे। इहो ई अलमियो आहे, इहो ई कन्फ्यूजन आहे त जेकॾहिं उहे सभु जा सभु जन हिननि खे धमकियूं ॾिनियूं, या जंहिंजो को हिन जे को ख़िलाफ़ु हुयो त ख़ुदि त निशानदेही करे वञे हा न, त इन मां इहो थो लॻे त हुनखे ख़ुदि खे बि अहिड़ो को इमीडिएट ॻाल्हि सम्झ में न पई अचे, वजह का अञा बि थी सघे थी। इन्वेस्टिगेशन इहा ई आहे त मल्टीपल डायरेक्शन्स में, हाणे इहो असांजे लाइ वधीक चैलेंज थी वियो, निशानदेही करे वञा पोइ त देरी कोन थिए। ब्लाइंड मर्डर माना चई सघिजे थो। ब्लाइंड मर्डर असां उनखे चवंदा आहियूं जंहिंजो बज़ाहिर को रीज़न नज़र न अचे, जंहिंजो बज़ाहिर को सस्पेक्ट को आइडेंटिफाई न थिए, जंहिंमें कंहिंखे नॉमिनेट न कयो वञे, का ख़बर न पई त इहो कंहिं कयो, त उनखे असां इनिशियल चवंदा आहियूं त जीअं त फ़िलहालु का आइडेंटिफिकेशन कोन्हे, का एविडेंस मक़तूल जे तरफ़ां कोन्हे या फ़रियादीअ जे तरफ़ां कोन्हे, जंहिंजो को क्लू निशानदेही कोन हूंदी आहे वजह जी ऐं करण वारे जी, उनखे असां चवंदा आहियूं ब्लाइंड मर्डर। ब्लाइंड मर्डर त भई फ़िलहालु ज़ीरो आहियूं, इन्वेस्टिगेशन जे थ्रू असांखे केतिरा ई ब्लाइंड मर्डर बि पुलिस, मोनिका लाड़क जो जेको बची इहो ख़ुदि ब्लाइंड मर्डर हो, ब्लाइंड इन सेंस की पहिरीं का बि ख़बर कोन हुई, ऐं यकीनन उहो बि जेके बि एफर्ट्स थियूं उन में कातिल उन में निकिरी आया। सो हिन में बि असां साॻी अप्रोच कई आहे, साइंटिफिक बेसिस ते कोशिशि कंदा। अच्छा, हाणे हिन में हिकिड़ी पुलिस जी मुजरमानी गफ़लत माना
जंहिंखे मां मुजरमानी चवंदुमि, त उतां जो चौकीदार, छो त ही साले पट रेगिस्तानी इलाइक़ा जेके हूंदा आहिनि, सो माण्हू माण्हूअ खे ॼाणींदो आहे, हुन कुझु ओपरा माण्हू ॾिसी पुलिस ॾे कॉल कई, तव्हांखे इहा बि मुंहिंजे ख़्याल में ख़बर पई हूंदी, कॉल कई अधु कलाक अॻु में त भई अहिड़े क़िस्म जा माण्हू फिरनि था, को बि अणवणंदड़ वाक़ियो थी सघे थो। वरी पोइ उन ई फ़ोन करे अधु कलाक खां ॿुधायो आहे ही माण्हूअ खे हमिलो करे हलिया विया। छा उन ते को एक्शन, को उन जो माना थींदो या कुझु, या उहो न, माना इहा का अहिड़ी का आम ॻाल्हि? इहे ॻाल्हियूं जॾहिं साबित थींदियूं, ॾिसो सभ खां पहिरीं हींअर असांजो जेको मेन ऑब्जेक्ट आहे त इहो जेको मर्डरर आहे, कातिल आहे, इहो गिरफ़्त में अचे। बाक़ी डिपार्टमेंटल गफ़लत आहे, उन सां गॾु अलाइड का को फ़र्ज़नि में का कोताही आहे, इहे पंहिंजे शयूं डिपार्टमेंट जे डील करण जूं। हींअर सॼो जो सॼो फोकस इन ते आहे त हर हालत में कातिल गिरफ़्तार। अच्छा, हाणे इहो ॿुधाइजो त तव्हांजे ख़्याल में, तव्हांजो अंदाज़ो त उहे ॾोहारी जेके हुआ, जेके किराए जा कातिल जंहिं सुपारी वठी करे, ऐं मक़ामी माना उतां जे शहर जा माना न आहिनि, उन्हनि जो को सहूलियतकार, को मुख़बिर, को रेखीकरण वारो उतां जो थी सघे थो, पर उहो उतां जो, छा तव्हांजो इन पासे ॾे कुझु अंदाज़ो आहे त उहे मक़ामी आहिनि या ॿाहिरां आया आहिनि ऐं इहो कमु करे? ॾिसो, इन्वेस्टिगेशन में हर शइ असां शक जी बुनियाद खां शुरू कंदा आहियूं, हीअ बि थी सघे थो, हीअ बि थी सघे थो। जेके जेके सस्पिशन्स हूंदा आहिनि, जेके अंदाज़ा अनुमान ऐं तव्हांजा गेसिस हूंदा आहिनि, उन जी बेसिस ते हिकु हिकु कंदा तव्हां उनखे रूल आउट कंदा, भई हीअ बि नथी थी सघे शइ, हीअ बि नथी थी सघे, वञी उनखे नैरो डाउन करे कंहिं तव्हां वञी हिकु ॿिनि ते पहुचंदा आहियो, उन्हनि मां पोइ ॾिसंदा हो त हाणे एविडेंस कंहिंजे लाइ ज़्यादा आहे। सभु कुझु थी सघे थो, कुझु बि इन्हनि मंझां नथो थी सघे, जेके सभु ॻाल्हियूं तव्हां कयूं, इहो पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन आहे। हींअर आउं को माइंड फिक्स करे वेही रहां त न उहो हीअ शइ आहे, इन्वेस्टिगेटर या पुलिस ऑफिसर जेको सही ट्रू सेंस में इन्वेस्टिगेशन करे थो, उनखे पंहिंजो माइंड फिक्स न आहे करिणो कंहिंजे बि मथां। को नज़रियो ठाहे वेही न रहे, नज़रियो ठाहे वेही रहंदो कंहिं बि बुनियाद ते त उहो ट्रुथ ताईं पहुची न सघंदो। हा, पोइ सिर्फ़ु उनजी एफर्ट ओॾे हली वेंदी ऐं असुलु कातिल उन खां। ॿुधाइजो त छा को गिरफ़्तारी बि इन में थी आहे? ॾिसो, इन में पुछा ॻाछा त हले थी, कुझु सस्पेक्ट्स अचनि था, उन्हनि जी उहो थिए थी, उन्हनि खां जांच थिए थी, घुराइनि था, सो बाज़ाब्ता तौर ते अञा गिरफ़्तारी कोन थी आहे, पर जांच यकीनन हले थी, सस्पेक्ट्स किलियूं वग़ैरह थोरा घणा मिलिया आहिनि अंधेरे में, टामक टोयूं हणी? किलू आहिनि डिफरेंट डायरेक्शन्स में किलू आहिनि, पर किलू हिकिड़े किलू जी बेसिस ते ॾिसो, हिकिड़ी इन्वेस्टिगेशन हिकिड़ी सीरीज़ ऑफ चेन हूंदी आहे न, कड़ी खे कड़ी सां मिलाइबो आहे, जेसिताईं उहा मिलंदी वेंदी, उन खां पोइ जेसिताईं आख़िर वञी पहुचबो त तीअं उनखे कॾहिं चइबो त बाबा हीअ असुलु कातिल आहे। सो किलू तव्हांखे डिफरेंट डायरेक्शन्स में मिलंदा आहिनि। हींअर ॾींहुं राति इन ते कमु हले थो, टीम कमु करे थी, काफ़ी पेशरफ़्त थी चुकी आहे, पर 100% पाण उनजो बाज़ाब्ता ऐलान तॾहिं कंदासीं जॾहिं असां ख़ुदि मुतमइन थी वञूं त 100% सक्सेसफुल ही। हिकिड़ो फ़र्ज़ु करो, वारस इल्ज़ाम हणनि था हिन बि असांजो मारायो आहे। ॾिसो, हिकिड़ो रुख तव्हांखे बि चयो हूंदो मुंहिंजे ख़्याल में, या न चयो अथऊं, पर असांजे इंटरव्यूज़ में मौजूदु आहे। वरी इंटरव्यू तव्हांजो मिसाल इन्वेस्टिगेशन उन खे ई ॾियणु जंहिं ते उहो अदम एतमाद जो इज़हार था कनि, ऐं फ़ैसिले जो हक़ु तव्हां जान ख़ान खे ॾेई था चइबो तूं हाणे। मूं पहिरीं अर्ज़ु कयो त मां इन्हनि शयुनि ते बिलीफ मां उन शइ ते कंदो आहियां त भाई कातिल असुलु कढी अचो। जॾहिं कातिल निकिरी आयो त सभु असांजा शक शुबहात इल्ज़ामात जेके जंहिं ते हूंदा ख़तमु थी वेंदा। मूं इहो चयो त इनशाला 2-3 ॾींहंनि में इहा शइ ज़ाहिर थी वेंदी। जेकॾहिं एक्चुअल कातिल निकिरी आयो थ्रू इन्वेस्टिगेशन, ऐं उहो कातिल जंहिंजे लाइ पाण सभु अचो त वाक़ई इहो ई कातिल आहे, ऐं साइंटिफिक बेसिस ते ऑन द बेसिस ऑफ इन्वेस्टिगेशन एंड एविडेंसिस, कॉन्क्रीट एविडेंसिस सां जॾहिं कातिल निकिरी आयो त मालिकनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जा इल्ज़ाम, तव्हांजा असांजा जेके बि शको शुबहात ऐं ख़दशात आहिनि, सभु जा सभु ख़तमु थी वेंदा। अच्छा, हाणे इहो मां तव्हां खां पुछां थो त इस्पताल में आयो अजय लालवाणी, हीउ ज़िंदा हुयो, ॻाल्हाईंदो पियो अचे, उहो हवालु ॾींदो पियो अचे। हाणे हिकिड़ी गोली अहिड़ी जेका इस्पताल वारनि खे ख़बर ई न पई, हुनजे पेट में हुई, आंड्रनि में, हुननि अल्ट्रासाउंड कयो, अल्ट्रासाउंड में गोली वग़ैरह न ईंदी आहे, हुनजी CT स्कैन माना राति जो करणी हुई।
मतिलबु त हिकिड़ो माण्हू हिकिड़ी माउ जे झोलीअ जो लाल उजड़िजी वियो, हिकिड़े पीउ माउ जे पोड़ेपण जो सहारो वियो हलियो। छा इन गफ़लत ते बि उहो बि पुलिस उन्हनि खे बि इन्वेस्टिगेट करे सघे थी, उन्हनि डॉक्टरनि खे बि गिरफ़्तार करे सघे थी जंहिं माना गफ़लत जो मुज़ाहिरो करे हिकिड़ो नौजवान खे मारे छॾियो। इन जे लाइ जेको डिसाइड करण वारी अथॉरिटी हूंदी आहे न, त छा डॉक्टरनि खां गफ़लत थी आहे या न थी आहे, या जेका वजह मौत जी बणी उन में कंहिंजी कोताही आहे, इन जे लाइ मेडिकल बोर्ड कॉन्स्टिट्यूट थींदी आहे। उहो मेडिकल बोर्ड बि त को वेहे त कमु थिए न। हा, उहो तॾहिं थींदो आहे, उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं इहा वरी बाज़ाब्ता सूरत में मालिक जेके आहिनि फोतीअ जा या कोई बि उन्हनि जे बिहाफ ते दरख़्वास्त ॾिए त भाई असांखे ख़बर पई आहे या असां सम्झूं था या असांखे कंहिं पार्टी ॿुधायो आहे त इन जो मौत हिन सबब जे करे थियो आहे, मेडिकल बोर्ड कॉन्स्टिट्यूट कई वञे। पोइ जॾहिं मेडिकल बोर्ड कॉन्स्टिट्यूट थींदी त उहो इंटायर केस खे जंहिं ॾींहं खां एडमिट थियो आहे उन डेथ ताईं, पोस्टमार्टम ताईं, उहा उनखे एग्ज़ामिन कंदी ऐं मेडिकल बोर्ड माहिर डॉक्टरनि ते मुश्तमिल हूंदी आहे। पोइ उहे पंहिंजो एक्सपर्ट ओपिनियन ॾींदा आहिनि त इन जे मौत जी वजह छा उहा ईअं ई आहे जीअं एप्लीकेशन में आहे या जीअं ॿुधायो था, या उहा वजह न आहे। तंहिंजे करे उहो टेक्निकल मसइलो आहे। त उन्हनि ते छा उहे गिरफ़्तार बि थी सघनि था जेकॾहिं मेडिकल बोर्ड हिकिड़ो रिकमेंड करे। ॾिसो, उन में गफ़लत केतिरी आहे, कंहिं आहे क्रिमिनल नेग्लिजेंस आहे, इंटेंशनल इहो कयो वियो आहे, कसदन इहो कयो आहे त भई इहा शइ इन करे न कई आहे ताकी हुनजो मौत वाक़ई थिए, डिफरेंट डिग्रीज़ आहिनि। उहा वारसनि जो त चवण हथ था मारियो था न, बोर्ड रिकमेंड कंदी न, बोर्ड रिकमेंड कंदी। पुलिस उन्हनि खे चई नथी सघे डॉक्टरनि खे। ॾिसो, पुलिस जो हिकिड़ो पाकिस्तान पिनल कोड आहे, हिकु PPC आहे, उन जे तहत ई पुलिस कमु कंदी आहे। उन जी रेकमेंडेशन बोर्ड जूं छा थियूं हुजनि, उन रेकमेंडेशन ते कंदी ऐं उन जे हिसाब सां कहिड़ा PPC या कलम अटैक था थियनि उन हिसाब सां कंदी न। उन खां अलावा पुलिस हर शइ में तुंहिंजी हर कंहिंखे गिचे ॻात न विझंदी न। पुलिस ज़रूरु कानून जे दायरे कार जे अंदरि रही करे जेको बि अमल कंदी उन जे अंदरि रही। सिविल अस्पताल सखर जो MS डॉक्टर तस्लीम खमीसाणी साहब नौजवान खणी आया अजय कुमार लालवाणी, त इन जी तव्हांखे छा ख़बर पई, तव्हां वटि छा इंफॉर्मेशन? ये जीअं ई अस्पताल में खणी आया त मूंसां सहाफ़ी दोस्तनि कॉन्टेक्ट कयो ऐं मां पाण बि उन्हनि सां यको कॉन्टेक्ट में हुयुमि ऐं अस्पताल में मौजूदु बि हुयुमि। ऐं हुनखे गोली जेका लॻल हुई उहो अल्ट्रासाउंड पहिरियों असां करायोसीं, पर अल्ट्रासाउंड में गोली एक्चुअली ईंदी कोन्हे का। ओॾी महिल असांजा 2 सीनियर सर्जन जेके आहिनि उहे बि मौजूदु हुया अस्पताल में जिन खे ऑपरेट करिणो हुयो, पर जीअं त हुनजे एब्डामिन जी सूरत हाल ॾिसी करे असां वटि जदीद टेक्नोलॉजी बि मौजूदु आहे, MRI बि मौजूदु आहे, CT स्कैन बि मौजूदु आहे। त CT स्कैन सर्जन शायदि एडवाइस न कई, अल्ट्रासाउंड कयूं, अल्ट्रासाउंड जेको थियो हुन में गोली कोन आई। उन खां पोइ ॿिए ॾींहं ते सुबुह जो जॾहिं ॾिठूं त हाणे हुनजी जेको एब्डामिन जी डिस्टेंशन आहे उहा वधंदी वञे थी, त हुननि CT स्कैन कराई त हुन में CT स्कैन में गोली अची वेंदी आहे यकदमि सां। छो त ख़बर आहे तव्हांखे एडवांस टेक्नोलॉजी। इन में इहा गफ़लत कंहिंजी चइजे? गफ़लत त मां नथो चई सघां त इन खे, छो त डॉक्टर साहिबान ओॾी महिल 2 सीनियर असांजा सर्जन जेके आहिनि, हेड ऑफ डिपार्टमेंट जेको आहे असांजो चेयरमैन आहे जेको सर्जरी जो, उहो बि मौजूदु हो। ॿियो छा नाला आहिनि? सर्जन जान मोहम्मद बि मौजूदु हुयो ऐं सर्जन धर्मपाल, 2 मौजूदु हुया असांजा अस्पताल में। ऐं उन्हनि ॿिन्ही केस ॾिठो ऐं उन्हनि जेको फ़ैसिलो कयो ओॾी महिल उन्हनि उनजी कंडीशन इहा न सम्झी सघी हूंदी। उन्हनि मूंखे बि इहो ई ॿुधायो उनजी कंडीशन हाणे काफ़ी बहितर आहे ऐं ऑपरेशन जी ज़रूरत न पई आहे ऐं चवनि था त ट्रीटमेंट ते ई सही थी वेंदो। पर ॿिए ॾींहं ते जॾहिं वरी CT स्कैन करायोसीं त उन में गोली अंदरि मौजूदु हुई। उन खां पोइ हुनखे खोलियो वियो, ऑपरेट कयो वियो। ऑपरेट खां पोइ हुनखे असां सर्जिकल ICU में रखियोसीं, जिते ॿिए ॾींहं ते हुनजी डेथ थी वई। न त माना इहा हिकिड़ो ॾींहुं गोली जो पूरे अंदरि रही त ज़ाहिर आहे ज़हर सरयत करे न मुख़्तलिफ़ ज़ख़्म ॾिए, तॾहिं जेकॾहिं उहो राति जो ई निकिरी वञे हा त शायदि उहो बची वञे। उहो वधीक तव्हां सर्जन खां एक्सपर्ट ओपिनियन वठंदव त शायदि उहो तव्हांखे वधीक क्लियर ॿुधाए सघे त छा वजूहात हुयूं, कहिड़ी वजह जे करे उन्हनि उन राति ऑपरेट न कयो, ॿिए ॾींहुं ऑपरेट कयो। उन्हनि खे गोलीअ जी ख़बर ई न हुई न।
गोली जी ख़बर न, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हुननि CT स्कैन छो न पहिरें ॾींहं कराए न, त पहिरें ॾींहुं ख़बर पइजी वञे हा। अच्छा, CT स्कैन जी राति जो बि सहूलियत, छो त हे त 24 कलाक अस्पताल आहे, हिते त हर शइ मिलंदी आहे, उन महिल सॼो कमु थींदो आहे। 24 कलाक फैसिलिटी असां वटि अवेलेबल आहे। ऐं तव्हांजे तरफ़ां त उहा शइ मौजूदु हुई, पर हुननि माना हा, बिल्कुलु 100% मौजूदु हुई। इहा हुननि जी गफ़लत चइजे न साईं। गफ़लत उहो ई तव्हां हिकिड़ा बास आहियो, ॾिसो तव्हां। मां उहा ई वरी बि उहा ई चवंदुमि तव्हांखे, छो त मां टेक्निकली सर्जन आहियां, जो मां फ़ैसिलो करे सघां त हिनखे केॾी महिल ओपन करणु खपे, केॾी महिल न करणु खपे। उहे ॾिसो न, सर्जन असांजा 2 सीनियर तरीन सर्जन आहिनि, उहे वेठा हुया, उन्हनि खां तव्हां इंटरव्यू कयो, हू उनखे वधीक एक्सप्लेन करे सघंदा त छा वजूहात हुयूं जो ओॾी महिल उन्हनि ओपन न कयो। बाक़ी CT स्कैन जी सहूलियत उन महिल बि CT स्कैन जी एमरजेंसी में सहूलियत असांजी 24 कलाक अवेलेबल आहे। पर हुननि माना कराई कोन, हुननि खे इहा ई ख़बर त गोलियूं इहे ई आहे। हा, छो त अल्ट्रासाउंड में गोली ईंदी बि कोन्हे का, भले तव्हां अल्ट्रासाउंड करायो बि उन में ॿियूं शयूं त ईंदियूं, पर गोली न ईंदी आहे। उहा CT स्कैन तव्हां जॾहिं कराईंदो तॾहिं ईंदी। हाणे तव्हां इहो त सम्झो न त इन ई गोली जेका रहिजी वई, विसरी वई, जेका माना कंहिंखे नज़र न आई, जेको CT स्कैन न थियो, उनजे करे ई हुनजो देहांत। इहो तव्हां चई सघो था त लेट ऑपरेट करण जे करे थी सघे थो, पर उहो वधीक वरी बि मां तव्हांखे चवंदुमि त तव्हां उन्हनि सर्जननि खां ज़रूरु ओपिनियन वठो त छा वजह हुई जो हुननि एॾो डिले कई। हुननि जो वारसनि जो चवणु आहे त असांजे खे सम्झो क़त्ल इस्पताल में कयो वियो। न, ईअं न, एॾी माफ़िया आहे वॾी। न डॉक्टर, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त डॉक्टर कॾहिं बि कंहिंजो क़त्ल न कंदो आहे। डॉक्टर त मुअल मरीज़ खणी अचे त उनखे बि ठीकु करण जी कोशिशि कंदो आहे, उन आख़िरी टाइम ताईं कोशिशि कंदो आहे त उहो बची वञे। ईअं कॾहिं कोन्ह थींदो त डॉक्टर हिते उनखे मारनि। मां इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कोन्ह थो कयां। बाक़ी इनखे एक्सेप्ट कयो आहे, गोली रहिजी वई जेका हुननि खे नज़र न आई, बिल्कुलु। ऐं पंहिंजो जेको आहे हुन CT स्कैन वक़्त ते न कराई। इनखे त मुजरमानी गफ़लत ॾिसो, इनखे बि चइजे न, हिकिड़े इंसान जी ज़िंदगी वई हली। न, हिकिड़ी फैसिलिटी असां वटि अवेलेबल आहे त उनखे अवेल करणु खपे। तव्हांजे तरफ़ां त हिकिड़ी ॾिसो न, तव्हां हितां जा बास आहियो, तव्हां सरवाणा आहियो, हर शइ जी निगरानी तव्हांजे हूअं ज़िमे आहे, पर हुननि जे गफ़लत जे करे हिकिड़ी माउ जो बचो मां उहा ई ॻाल्हि थो कयां त हिकिड़ी जेका जदीद फैसिलिटी असां वटि अवेलेबल आहे त उनखे हर वक़्तु अवेल करणु खपे, उनखे यूज़ करणु खपे त कंहिंजी ज़िंदगी में को टेक्नीशियन उन महिल न हुयो। न अहिड़ी काई ॻाल्हि न हूंदी आहे असां वटि। असां गाॾी घुराए मोकिले घरों बि घुराए वठंदा आहियूं उन्हनि खे। टेक्नीशियन त हिते असां वटि अंदरि इस्पताल में रहंदो आहे। वीचारो मरी वियो, देहांत थी वियो, हुन में जान ई न हुई। हुनजो पीउ बि ख़ुदि मेडिकल स्टोर हलाईंदो आहे, चयो मां नब्ज़ूं ॾिसी मूंखे ख़बर पइजी वई मरी चुको आहे। उनजे बावजूदि बि डॉक्टर जेके हुनखे इंजेक्शनूं पिया हणनि, घुराइनि पिया। उहो ईअं ई थींदो आहे त आख़िरी टाइम ताईं असां कोशिशि कंदा आहियूं त मरीज़ जी जान बची वञे। छो त उते सर्जिकल ICU में रखियलु हुयो, उते असांजा मॉनिटर्स बि लॻल आहिनि। उहे मॉनिटर्स जेसि ताईं शो न कंदा त हिन जी डेथ थी वई आहे, तेसि ताईं असां पंहिंजी कोशिशि जारी रखंदा आहियूं त उनखे जेके लाइफ सेविंग इंजेक्शन्स आहिनि उहे बि ॾींदासीं। जो प्रेशर ॾींदा आहियूं, तव्हांखे ख़बर आहे त रिसक्सिशन कंदा आहियूं, उहो बि कंदासीं। असां पंहिंजी पूरी कोशिशि कंदासीं त सर्वाइव करे। अच्छा, हाणे इहो बि हुनजो चवणु वालिद जो त हिकिड़ी बि शइ, हिकिड़ी बि दवा माना इस्पताल जे तरफ़ां न मिली, लिखी पिया ॾियनि, चवनि ॿाहिरां वठी। न, ईअं मुंहिंजे ख़्याल में सर्जिकल ICU में ऐं जेको असांजो कोरोना जो वार्ड आहे HDU आहे, उते असां मेडिसन बिल्कुलु प्रोवाइड कंदा आहियूं। उहो चवनि त भई असांखे चवनि पिया त ॿाहिरां थी सघे थो का अहिड़ी का इंजेक्शन एमरजेंसी में हुन लिखी बि ॾिनी हुजे। हिन जो जेको मौत थियो आहे त हुननि जो इहो चवणु आहे त हिकिड़ी वॾी माफ़िया आहे, जंहिं पहिरियों माना उहो गवर्नमेंट ते बि इल्ज़ाम ॾियनि था त बल्कि हिकिड़ो सियासी गाड फादर जे नाले बि चवंदा, जंहिं माना हिनखे जॾहिं बची वियो, इस्पताल पहुतो त इस्पताल में बि हुनखे माराए छॾियो। न, ईअं मां हिन ॻाल्हि खे एक्सेप्ट कोन्ह थो कयां। इहा ॻाल्हि बिल्कुलु बि न, डॉक्टर कॾहिं बि ईअं नथो करे सघे त उनखे पंहिंजी जान वठे। मां इन ॻाल्हि खे बिल्कुलु ई एक्सेप्ट नथो कयां। राति जो हुनजी गोली निकिरी वञे हा जेकॾहिं, त माना पोइ हुनजी हयाती बची थी सघे। थी सघे थो जेतिरो जल्दी ख़ुशि माना लॻो पियो, जेतिरो जल्दी ओपन थिए हा त थी सघे थो त हुनजे आंडरनि वग़ैरह खे ज़ख़म हुयो। इहो ॿुधाइजो त हिन जी जेकॾहिं का गवर्नमेंट जी सतह ते जांच थी थिए ऐं का माना इंक्वायरी पुटअप थी थिए, ॾिसो था वॾो हिकिड़ो माण्हुनि जो हसास, माण्हुनि जो जीव कुरियूं थियो आहे, बैन अल-अक़वामी केस थी वियो आहे न। त छा इन्हनि सर्जननि खे जिन हिकिड़ी मुजरमाना गफ़लत जो मुज़ाहिरो, तव्हां नथा चओ पर मां हुनखे जर्नलिस्टिक अप्रोच में ईअं सम्झां थो त उहो CT स्कैन कराइनि हा त उहा गोली नज़र अचे हा, उहा निकिरी वञे हा त हुनजी हयाती बची वञे हा, छा हुननि खे का सज़ा बि मिली सघे? जेकॾहिं इंक्वायरी कमेटी चाहे ऐं पंहिंजो उनखे सम्झे थी त का गफ़लत थी आहे त बिल्कुलु मां चवंदुमि त थियणु खपे ईअं। ऐं मां पाण चाहींदुमि त हिन जी इंक्वायरी थियणु खपे। जेकॾहिं कंहिंजी बि का गफ़लत आहे त हुनखे जेसि ताईं तव्हां कंहिंखे पनिश न ॾींदव त तेसि ताईं ॿियनि खे सबक़ कोन मिलंदो। त तव्हां थोरी घणी हुनजी कन मां कई सही त यार तव्हां एॾो वॾो ब्लेंडर कीअं कयो? बिल्कुलु कई आहे। हुननि जो छा चवणो?
मां पंहिंजी लोकल इंक्वायरी विहारी आहे, इंटरनल जेका असांजी इंक्वायरी थींदी आहे उनजी रिपोर्ट अचे त मां तव्हां सां शेयर कंदुमि। कैमरामैन शोएब पठान, रज़ा लगारी ऐं जावेद गुंजो सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं कर।